अस्सलाम नाज़रीन, स्टैंड पॉइंट प्रोग्राम में आवाज़ मेज़बान रऊफ़ चांडियो। नाज़रीन, वफ़ाक़ी सरकार नए माली साल लाइ बजट इस क़ौमी असैम्बली में पेश करे छॾी आहे, जंहिं ते हिन वक़्तु बहस जारी आहे। बजट में को बि नओं टैक्स न लॻायो वियो आहे, नई मुलाज़िमनि जूं पघारूं वधायूं वियूं आहिनि, नई का पेंशन में इज़ाफ़ो कयो वियो आहे। बजट में ज़राअत जे हवाले सां बि बजट काफ़ी रखी वई आहे, उन ते बि बहस हली रही आहे। बजट अनकाफ़ी आहे, नामुकमिल आहे। बिलावल भुट्टो साहब ज़रदारी साहब वफ़ाक़ी बजट खे रद्द करे छॾियो आहे ऐं APC घुराइण जो बि ऐलान करे चुको आहे। वफ़ाक़ी बजट ऐं सिंध बजट जे हवाले सां अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां गॾु महिमान में मौजूदु आहिनि नालेवार आबादगार अॻवान सिंध आबादगार बोर्ड या सेक्रेटरी जनरल डॉक्टर ज़ुल्फ़कार यूसुफ़ानी साहब। यूसुफ़ानी साहब, तव्हांजी तमामु घणी महिरबानी। के पिया ॾिसो साईं, वफ़ाक़ी बजट जेका पेश थी आहे, इन में तव्हांजी नज़र में सभ खां पहिरीं हर कंहिंखे पंहिंजो हूंदो आहे त आबादगारनि जे हवाले सां जेका आहे ख़ासि तौर ते कीअं बजट आहे? महिरबानी साईं। पहिरीं ॻाल्हि त बजट ते आउं ॿ कमेंट ॾींदुसि। मूंखे लॻे ईअं थो त हीउ जेको बजट पेश कयो वियो आहे हिकिड़ो टेम्पररी बजट आहे। सही। ऐं जेको हिननि चयो आहे 27% असीं टैक्सिस वधाईंदासीं, हुनजो रेवेन्यू वधाई लिखियो अथनि, त उन लाइ को टैक्स लॻायो कोन अथनि। इन जो मतिलबु इहो आहे त जीअं ई कोरोना जो मसइलो हल थींदो या हेठि वेंदो त हीउ वरी हिकिड़ो हीउ मिनी बजट आहे, एक्चुअल बजट पोइ ईंदो। इहो मुंहिंजा स्टार्टिंग रिमार्क्स आहिनि। हाणे तव्हां जेकी ज़राअत लाइ जंहिंसां मुंहिंजो वास्तो आहे शोबे सां, ज़राअत लाइ तव्हां ॾिसंदा त हिननि सिर्फ़ु 2% जे क़रीब रखिया आहिनि पैसा। उन में बि 10 अरब रुपया हिननि लोकस कंट्रोल लाइ रखिया आहिनि, जेको ज़ाहिरी आहे ऐं सम्झां थो कोरोना खां बि वॾो मसइलो आहे माकड़ जो। इन करे जो माकड़ जो हमिलो जून जुलाई खां पोइ, माना हाणे अगस्त में जीअं बारिशूं ईंदियूं, एक्सपेक्टेड आहे त ईरान खां हिकिड़ो वॾो जेको काफ़िला आहिनि उहे बलूचिस्तान ऐं सिंध में दाख़िल थींदा, पंजाब ताईं वेंदा, ऐं उहो जेको तबाही मचाईंदा उहा हिन खां 100 दफ़ा वधीक हूंदी। उनखे कंट्रोल करण जी ज़रूरत आहे। त बाय एयर जेके एरियल स्पेस वग़ैरह उन लाइ सिर्फ़ु 10 अरब रुपया, बाक़ी 12 अरब रुपया रखिया आहिनि। जो मतिलबु आहे त 1% तक़रीबन हेॾे वॾे शोबे लाइ रखिया विया आहिनि। उहो शोबो जेके पाण चऊं था त इहो पाकिस्तान जी रीढ़ जी हॾी आहे। इन ते पाकिस्तान जो 70% अवाम जेको आहे डायरेक्ट ऐं या इनडायरेक्टली इन ते उन्हनि जी मईशत जो दारोमदार आहे। एॾो वॾो शोबो जेको तव्हांजे मुल्क जी फूड सिक्योरिटी जो ज़ामिन आहे, उन लाइ हिननि हालात में पेंडेमिक में जंहिंमें हर मुल्क दुनिया जो चाहे थो त असांजे मुल्क में कंहिं बि क़िस्म जो फूड सिक्योरिटी जो खाद्य खुराक जे कमी जो मसइलो पेश न अचे, उन वक़्तु तव्हां इन शोबे खे एॾो नज़रअंदाज़ कयो आहे जो हिन वक़्तु आबादगार तमामु घणो परेशान आहे। ख़ासि करे कोरोना वायरस खां पोइ तव्हां ॾिसंदा त कोरोना वायरस खां पोइ असांजे आबादगारनि जो जेको फ़सुलु आहे उनजी उन्हनि खे क़ीमत न पई मिले। जेको फ़सुलु आहे उहो फ्रूट हुजे, वेजिटेबल हुजे, अनाज हुजे, मंडियुनि में पुॼी न पियो सघे। 2 महीना 2.5 महीना त ट्रांसपोर्टूं बंदि हुयूं, रस्ता बंदि हुआ, लॉकडाउन बंदि हुआ, उहो वॾो नुक़सानु बर्दाश्त कयोसीं। हिन वक़्तु बि हालात एतिरा साज़गार कोन्हनि जो तव्हांजी 100 रुपए जी शइ सम्झो 50 रुपए में तक़रीबन विकामजी रही आहे। हाणे इन में 50 रुपए वारी शइ मां असीं पंहिंजो ख़र्च बि कढी न पिया सघूं। ऐं हुकूमत जे तरफ़ां सभिनी शोबनि लाइ रिलीफ जो पैकेज अनाउंस कयो आहे। इहो वाहिद शोबो आहे जंहिंजे लाइ हिकिड़ो रिलीफ पैकेज अनाउंस कयो वियो, उन लाइ उन ते अञा ताईं को अमल न थियो आहे। सही। अच्छा, हिन बजट में सस्तो भाण ऐं कर्ज़ माफ़ करण लाइ बि 50 अरब रखिया अथव? 52 अरब रुपया। मूं उन जो तव्हां सां ज़िक्र कयो त अॼु उनखे 2 महीना थियण वारा आहिनि। उहो ऐलान थियो आहे फेडरल गवर्नमेंट जे तरफ़ां त 32 अरब 32 ऐं 37 अरब रुपया तव्हांजे फर्टिलाइज़र्स खे जी क़ीमतूं में तव्हांखे सब्सिडी ॾिनी वेंदी। तंहिंमें 900 रुपया DAP आहे, 300 रुपया यूरिया आहे। इन्हनि खे घटाइण लाइ बाक़ी जेको पैसा आहिनि उहे तव्हांजा व्याज जो रेट जेको आहे उहो 15-16% मां घटाए असीं 8-9% ते आणींदासीं। पर रऊफ़ साहब अॼु हुनखे 2 महीना थी विया आहिनि, उन ते को अमल कोन्हे। अच्छा, उन खां पोइ जेको वॾो उन में बजट पास थियण जो हूंदो न मामिलो, बजट पास थी बजट में इहा रक़म कोन्हे, माना इहा बिफोर बजट आहे। तव्हां ॾिसो बजट में इहे 52 अरब रुपया रखियल कोन्हनि। इन में जेको सभ खां वॾो अफ़सोस जी ॻाल्हि आहे जेको आउं तव्हां सां ज़रूरु हिन ॻाल्हि में शेयर कंदुसि, त उन में जेको तरीक़ो रखियो वियो आहे उहो इंतिहाई अहिड़ो तरीक़ो आहे जेको सिंध जे अवाम, सिंध जा जेका आबादगार आहिनि उन मां फ़ाइदो न वठी सघंदा। इहो चई वियो आहे त स्क्रैच कार्ड जे थ्रू तव्हांखे रजिस्टर्ड करिणो पवंदो, उन में तव्हांजा पैसा अकाउंट्स में ईंदा। इहो सिस्टम पंजाब में त राइज आहे, सिंध में इहो सिस्टम राइज ई कोन्हे। माना असांखे इहे न मिलंदा। इहो उहो ई तरीक़ो आहे जेको तव्हांखे यादि हूंदो नवाज़ शरीफ़ 2020 विजन ॾिनो हो एग्रीकल्चर ते, ऐं जेके पैसा न आई त उन में चई तव्हांखे 50% जेके आहिनि सूबाई हुकूमतूं भरींदियूं त कॉटन ते तव्हांखे हेतिरी सब्सिडी मिलंदी, ऑयल सीड। उहो सिंध में 1 रुपयो कोन मिलियो, उहा सॼी जी सॼी सब्सिडी पंजाब करी वियो। ही पैसा तव्हां ॾिसिजो त टोटल जा टोटल पंजाब में यूटिलाइज़ थींदा, सिंध में कोन मिलंदा। असांजो मुतालबो इहो त
असां जेको फेडरल गवर्नमेंट खे बार बार ईमेल्स खतनि ॾियूं त बाबा इहो तव्हांखे सब्सिडी ॾियणी आहे न, तव्हां अघु घटाए छॾियो। फैक्ट्रियुनि मां एतिरो सब्सिडी फैक्ट्रियुनि में ॾेई उनजो अघु जेको आहे 900 रुपया, 300 रुपया, 200 रुपया, जेको बि जंहिं भाण ते घटाए छॾियो त हर आबादकार खे अक्रॉस दी बोर्ड सॼे मुल्क जे आबादकारनि खे इहो फ़ाइदो थींदो। पर असल में नीयत इहा आहे कोन, नीयत इहा आहे त सिंध जे आबादकार खे को फ़ाइदो न मिले। ऐं अॼु उहो तव्हां ॾिसो त इन में जहिड़ो नवाज़ शरीफ़ जी हुकूमत में थियो उहो ई तरीक़ो जेको आहे वेदन जेको आहे हिन हुकूमत खे कयो। अच्छा, हिन में मिसाल तौर ते डिटेल कोन्हे को त सूबनि में जेके 52 रुपया मिलंदा, मिसाल तौर तव्हां चओ था उन विचूर न आहे त सिंध खे एतिरा मिलंदा, पंजाब खे एतिरा मिलंदा, बलूचिस्तान खे एतिरा मिलंदा, ख़ैबर पख्तूनख्वा खे एतिरा मिलंदा, इहा शइ न आहे तव्हां चओ था। सही हिकिड़ो त इहा कोन्हे न। हाणे जेको तरीक़ो रखियो वियो आहे उहो तरीक़ो एॾो डिफिकल्ट आहे जेको पंजाब में राइज आहे। पंजाब में अॼु बि ॿोरी ते स्क्रैच कार्ड आहे, उन ते स्क्रैच कनि था, पंहिंजो नंबर आबादगार उन में विझनि था त अकाउंट में पैसा अचनि था। असां वटि त सिंध में इहो सिस्टम ई कोन्हे। असल में मसइलो इहो आहे त सिंध गवर्नमेंट में हर वक़्तु सिंध में पीपुल्स पार्टी जी हुकूमत रही आहे, मथे या नवाज़ शरीफ़ जी या पीटीआई कंहिं ॿिए जी हुकूमत रही आहे। त जॾहिं बि अहिड़ा पैकेज आया आहिनि त सिंध गवर्नमेंट उन ते उन्हनि सां ज़ाहिरी आहे सियासत आहे हिते त उन्हनि गॾिजी कमु न कयो आहे। त अॻे बि इहो स्कीम इन करे फेल थी हुई जो 50% सिंध गवर्नमेंट खे पंहिंजो हिसो ॾियणो हो, सिंध गवर्नमेंट कोन ॾिनो। नवाज़ शरीफ़ जा जेतिरा पैसा हुआ जेको 250 अरब रुपए खां मथे हुआ टोटल पंजाब में इस्तेमालु थिया, ऐं हीअ 52 अरब रुपया बि पंजाब में इस्तेमालु थींदा, छो जो हिन में एलोकेशन बि कोन्हे न त भई सिंध जा पैसा आहिनि भला स्क्रैच कार्ड में न थिया त ॿिए कंहिं तरीक़े सां सिंध खे मिलंदा, न। हाणे इहे पैसा सॼा जा सॼा इहे स्क्रैच कार्ड जे थ्रू सिंध में असांजो अॼु बि मुतालबो आहे त इहे पैसा डायरेक्ट इन्हनि ॿोरियुनि जी क़ीमत घटाए असांखे ॾिना वञनि। ऐं एतिरो लेट करियो पिया तव्हां, सिंध में कॉटन जी क्रॉप पोखिजी चुकी आहे, गोगड़नि ते अची वई आहे। हाणे तव्हां अञा ताईं जून ख़तमु पियो थिए, तव्हां इहे पैसा जेके न ॾिना आहिनि त छा आबादगार छा फसल खे भाण ॾेई वठंदा, उन खां पोइ मिलंदा या उन खां पोइ ख़रीदारी कंदा, कोन कंदा। त हिन वक़्तु इहे फौरी तौर ते रिलीज़ कया वञनि ताकी आबादगारनि खे सस्तो भाण मिले त हू पंहिंजी फसल, ख़ासि करे कॉटन जी फसल हिन वक़्तु जेकी पाकिस्तान लाइ तमामु ज़रूरी आहे मईशत लाइ, असांजी एक्सपोर्ट असांजी कॉटन ते डिपेंड थी करे, त इनखे हिन वक़्तु हिननि जो ऐलान कयल रक़म जेको आहे उहा ॿोरियुनि जी क़ीमत में घटाए ऐं आबादगारनि खे फ़ाइदो ॾिनो वञे। ठीकु साईं, ब्रेक जो टाइम थियो आहे, नाज़रीन असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। बजट जे हवाले सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। अच्छा यूसुफ़ानी साहब, हिकु त बादशाह डैम लाइ बि रखिया अथऊं 21 अरब, सिंध बैराज लाइ बि 5 करोड़ रखिया अथऊं, कच्छी कैनाल लाइ 2 अरब रखिया अथऊं, ऐं RBOD 3 मनसूबे लाइ बि 1 अरब 44 करोड़ 33 लख रुपया रखिया अथऊं। सखर बैराज लाइ बि रखिया थोरा अमाउंट। इहे ॾिसो इन में सिर्फ़ु 2 जेके प्रोजेक्ट हाणे RBOD त ख़तमु थियणो कोन्हे, शायदि इहो असांजे उमिरि में ख़तमु कोन थींदो। अगरि इहो ख़तमु थी वञे हा, इनखे कंप्लीट करे छॾींदा त कुझु न कुझु सिम जो इलाजु थिए हा। इहो ख़तमु थियणो कोन्हे, इनजे करे पंजाब जो जेको ज़हरीलो पाणी आहे बलूचिस्तान जो, इहो सॼो सिंध जी ज़मीनूं बर्बादु करे पियो। सिमिलरली कच्छी में उन जा पंहिंजा मफ़ादात आहिनि। हिन वक़्तु असांखे अगरि तव्हां सिंध बैराज, उन ते वॾी डिस्कशन आहे त सिंध बैराज सिंध लाइ केतिरो मुफ़ीद आहे। जल्दबाज़ी में ऐलान कया विया न, उनखे बि अॻियां असां साइड ते रखूं तॾहिं 5 करोड़ रुपया छा आहिनि मूंखे ॿुधाए। 5 करोड़ में त स्टडी बि मुश्किल सां थी सघंदी, त इहो सम्झो इनिशियल अमाउंट आहे। बाक़ी भाषा डैम जा बि जेके पैसा आहिनि, इन मां भाषा डैम ठहंदो कोन, इन मां इहो ई थींदो त उते ज़मीनूं जेकियूं परचेस थियनि पियूं उहे थींदियूं। बाक़ी असल जेको सर हिन वक़्तु जेको तव्हां सम्झो त जेको इन्वेस्टमेंट करणु घुरिजे आहे, ऐं जेको असांजी हुकूमत खे जेकी बार बार असीं बजट तजवीज़ूं ॾींदा आहियूं, असीं चऊं था त तव्हां अगरि लाइनिंग ऑफ द वाटर कोर्स, लाइनिंग ऑफ द कैनाल्स, लाइनिंग ऑफ द बिग कैनाल्स, शाखूं जेकियूं नंढियूं कैनाल्स आहिनि, ब्रांचिस जेके, उन्हनि जूं अगरि तव्हां लाइनिंग कराए छॾियो त तव्हां हिन वक़्तु जेकियूं आहिनि उन जे मुक़ाबले में तव्हां डबल बि करे छॾियो त तव्हांखे 10 कालाबाग डैम, 10 भाषा डैम जेतिरो पाणी ऑलरेडी बचत में मिली वेंदो। पर छा आहे जो उहो आहे कोन, प्रायोरिटी कोन्हे। हिते प्रायोरिटी आहे त पंजाब असांजो वॾो भाउ छा थो सोचे, उन जा मफ़ादात छा में आहिनि। पर अगरि पाकिस्तान जो मफ़ाद ॾिठो वञे त लाइनिंग ऑफ द वाटर कोर्स ते, उन खां पोइ जेके इरिगेशन जा जेके उहे तरीक़ा जंहिंमें पाणी जो इस्तेमालु घटि थिए उहे असीं आणियूं त उन सां बि असीं तमामु घणो पाणी बचा, उन्हनि लाइ पैसा ई न रखिया विया आहिनि। इहे सभु फेडरल सब्जेक्ट आहिनि। अच्छा, सिंध ऐं फेडरल में 18वीं तालीम खां पोइ ज़राअत हेॾा त अची वियो, अधु शोभा फेडरल वटि रहिजी विया। हाणे अधु तितर अधु बटेर वारी ॻाल्हि थी वई आहे न। असीं हुननि खे चऊं था, उहो चवंदा फेडरल लोकस में ई ॾिसी वठो न,
सिंध गवर्नमेंट चए थी त भाई इहो त प्लांट प्रोटेक्शन जो कमु आहे, उनखे करणु घुरिजे, फेडरल गवर्नमेंट जो कमु आहे, फूड सिक्योरिटी बि उनजो कमु आहे। ऐं सिंध गवर्नमेंट हू चवनि था बाबा सिंध गवर्नमेंट असां लाइ कुझु कोन थी करे। सही। त इहे मसइलनि जे करे ही सॼी ज़राअत जेकी आहे मुंझी पई आहे। सिंध हुकूमत में छा तजवीज़ तव्हां छा था सम्झो सिंध हुकूमत में बजट पेश करे पई त उन हवाले सां? सही ॾिसो, सिंध आबादगारनि जे लाइ चवंदा था नंढा कर्ज़ ॾींदासीं सिंध बैंक ज़रिए। ॾिसो, सिंध हुकूमत खे मुंहिंजी त हिकिड़ी गुज़ारिश आहे त सिंध हुकूमत अगरि पाक सिंध में आहे ऐं पुठियनि 20 सालनि खां वठी हुकूमत करे पई, जेका पीपुल्स पार्टी आहे, त उनजो जेको मेन बुनियादु आहे उहे इहे ॿहिराड़ियूं आहिनि, इहे आबादगार आहिनि, इहे हारी आहिनि, इहे ज़रई मज़ूर आहिनि जेके हुनखे वोट ॾियनि था, जिन जे बुनियाद ते अॼु अगरि हू बि इहो ई सोतेलो मां वारो सलूक कनि था पंहिंजो आबादगारनि सां ऐं उनखे को रिलीफ नथा ॾियनि त पोइ कहिड़ो फ़र्क़ु रहिजी वियो। तव्हां ॾिसो न, सिंध गवर्नमेंट खे आउं सम्झां थो त हिन बजट में फौरी तौर ते हिन ॻाल्हि जो अहसासु करणु घुरिजे त ज़राअत जेकी आहे हिन वक़्तु तमामु वॾी मुश्किलात में आहे, ख़ासि करे कोरोना जे दौरान ऐं इन खां पोइ पोस्ट कोरोना में बि, छो जो असांजी शइ वक़्त ते विकामजे न पई, आबादगार अंडर रेट विकामे। तव्हां हिन में ई अंदाज़ो लॻायो न त फेडरल गवर्नमेंट जे बजट में चऊं था असां 11% खां घटाए 6% ते आणींदासीं इन्फ्लेशन। अरे बाबा, इहा त उहा ई इन्फ्लेशन आहे न त ज़राअत जी शइ विकामजे कोन पई, उहा अधु क़ीमत ते पई विकामजे, उहा हूअं ई क़ीमत घटिजी वई त ख़ुशि पिया थियो त बाबा टमाटो सस्तो थी वियो, बसर सस्तो थी वियो, पटाटो सस्तो थी वियो, कणिक कोन पई सही। अगरि इहे शयूं त ज़राअत जूं जे न विकण जे करे सस्तो थियनि पियूं, जेके तव्हां चओ पिया इन्फ्लेशन। सिंध गवर्नमेंट खे असांजी तजवीज़ आहे त फौरी तौर ते जेके ज़रई टैक्स आहिनि, आबियानू आहे, एग्रीकल्चर इनकम टैक्स आहे, उहो फौरी तौर ते हिन वक़्तु ख़तमु कया वञनि, मोहमुल न कया वञनि, उन्हनि खे बिल्कुलु माफ़ु कयो वञे त आबादगारनि खे हिकिड़ो रिलीफ मिले। छंडो लॻे केतिरो आबादगार, ॿ टे हज़ार रुपए जो रिलीफ मिलंदो फी एकड़ ते, या 1000 रुपए जो रिलीफ मिलंदो त तव्हां जॾहिं फेडरल गवर्नमेंट 12,000 रुपया ग़रीब माण्हू खे ॾिए थी, अगरि हिकिड़े हर आबादगार खे फी एकड़ ते 1500 रुपया 2000 रुपया अगरि रिलीफ मिली वञे टैक्स जी सूरत में, त इहो फौरी तौर ते उन खां पोइ असांजो मुतालबो आहे त फौरी तौर ते हिन बजट में आबादगारनि लाइ बि रिलीफ पैकेज जो ऐलान कयो वञे ताकी आबादगार पंहिंजे पेरनि ते बीही सघनि। अच्छा, हीउ जेको नंढा कर्ज़ चवंदा ॾींदासीं असां सिंध बैंक ज़रिए, इनखे क्या चवंदा? सिंध बैंक, ॾिसो न, सिंध बैंक जहिड़े तरीक़े सां ट्रैक्टर विराया, हा, नेब में हलनि पिया मसइला, सही, ही सिर्फ़ु पंहिंजो उलू सिधो कनि था। ऐं चवां थो ख़ुदारा मुंहिंजी पीपुल्स पार्टी सां तमामु घणी आऊं चवां उन्हनि खे हथ ॿधी थो अर्ज़ु करियां त ख़ुदारा हींअर छॾियो, हींअर माण्हू मरनि पिया, माण्हू परेशान आहिनि, कोरोना जो अज़ाब आयल आहे, मथां लोकस जो अटैक अचिणो आहे, हींअर बि हले पियो, जेके फसलुनि खे खाई बर्बाद कनि पिया। हिन वक़्तु छॾियो तव्हां सिंध बैंक खे न, सिंध बैंक मां न ट्रैक्टर मिलिया आबादगारनि खे, 5000 ट्रैक्टर निकिता ते 500 मिलिया ते 4500 गुम। ही सिंध गवर्नमेंट, सिंध बैंक असांखे कहिड़ो लोन ॾियारी? बाबा, तव्हां इहे जेका बि लोन ॾियारणु चाहियो था सभिनी बैंकुनि खे इन्वॉल्व करियो, उन्हनि खे सब्सिडी ॾियो त घटि इंट्रस्ट ते या इंट्रस्ट फ्री आबादगारनि खे फौरन लोन ॾिनो वञे ताकी आबादगार उन मां कुझु न कुझु फ़ाइदो थिए। ॿियो, असांखे फौरी तौर ते का न का रिलीफ पैकेज जो अनाउंस कनि ताकी आबादगार पंहिंजे पेरनि ते बीह सघनि। न त आऊं तव्हांखे वॉर्निंग थो ॾियां त पाकिस्तान में हिन कोरोना खां पोइ, लोकस जे हिन माकड़ जे हिन एॾी वॾी तबाही खां पोइ तव्हां वटि फूड सिक्योरिटी, खाद खुराक जी कमी जा मसइला पेश ईंदा, जेका असां लाइ हिकिड़ी शर्म जी ॻाल्हि थींदी त असीं ज़राअत पेशा सूबो मुल्क थी करे, ज़रई मुल्क थी करे, असांजे मुल्क में अगरि अनाज, फ्रूट्स, भाॼी इन्हनि जो बहिरान थी वञे त पोइ असीं केॾां वेंदासीं? त पोइ एक्सपोर्ट जा जेके इशूज़ आहिनि उहे सर, एक्सपोर्ट त हिन वक़्तु थिए न पई। सही, एक्सपोर्ट हिन वक़्तु जेकी थिए पई उहा मामूली आहे, उहा बि जिन मुल्कनि में थिए पई उते बि डिमांड कोन्हे। हर जॻह ते तव्हांखे ख़बर आहे त लॉकडाउन जा मसइला आहिनि, कर्फ्यू लॻा पिया आहिनि, हिते त खणी पाण आवाम खे खोले छॾियो आहे, बाबा अॼु कमायो, ईद मल्हायो, लेकिन ॿियनि मुल्कनि में सख़्ती आहे। तव्हां ॾिसो न, अंब हींअर लहे पियो, अंब तव्हांजो तमामु वॾो पैसो कमाईंदो आहे एक्सपोर्ट जे, पाकिस्तान जी वॾी रेवेन्यू एक्सपोर्ट में हिन मां ईंदी आहे। उहो किथां ईंदी आहे वधीक? यूरोप जे मुल्कनि मां, अमेरिका मां, उते वञी न पियो सघे। हाणे UAE ऐं दुबई में थोरो थोरो वञे पियो, उते अघु ई कोन्हे। त असांखे ऐं ॿियो बॉर्डर जे थ्रू ईरान, अफ़गानिस्तान, ईरान जूं कल्ह ई मूंखे इलाही एक्सपोर्टरनि तस्वीरूं मोकिलियूं आहिनि त ईरान जेको आहे उन मां तव्हांजो जेको अंब आहे उते बॉर्डर ते एॾियूं सख़्तियूं आहिनि जो हज़ारूं टन जेके आहिनि कंटेनरनि जा कंटेनर उते ज़ाया थियनि पिया। अफ़गानिस्तान जे बॉर्डर ते बि हालात आहिनि, त आबादगार त तबाह ई बर्बाद पियो थिए। ठीकु आहे, ब्रेक जो टाइम जनाज़े असां सां गॾु रहिजो।
वेलकम बैक नाज़रीन। यूसुफ़ानी साहब, एहसास जहिड़ो प्रोग्राम सिंध हुकूमत कैश प्रोग्राम शुरू पई करे, इनखे कीअं था ॾिसो? हाणे ॾिसो, इलाही ॻाल्हियुनि सां माण्हू इख़्तिलाफ़ु करे सघे थो, पर इन ॻाल्हि सां इख़्तिलाफ़ु नथो थी सघे त एहसास प्रोग्राम हर लिहाज़ खां फ़ाइदेमंद आहे। इन में 99.9% हिकिड़ो त ट्रांसपेरेंसी आहे, सही माण्हुनि खे पैसा मिलनि था। मुंहिंजे ख़्याल में त पहिरीं भो त सिंध गवर्नमेंट पंहिंजो प्रोग्राम पेश करे पई, पंहिंजो अलहदा तंहिंखां इन ई एहसास में अगरि जीअं 12,000 रुपया फेडरल गवर्नमेंट ॾिना पे, अगरि पंहिंजो शेयर ऐड कराया ऐं अवाम खे ख़बर हुजे हा त बाबा हीअ 3,000 या 4,000 असांखे सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां मिलनि पिया, त उहो वधीक बहितर थिया। पर अगरि हिननि वटि एतिरी आहे सलाहियत ऐं हुनखे एॾे ट्रांसपेरेंट सपोर्ट प्रोग्राम, हा, अहिड़े ट्रांसपेरेंट तरीक़े सां जीअं फेडरल गवर्नमेंट हलाए थी, सही 100 इख़्तिलाफ़नि खां बावजूद इहा इन ॻाल्हि ते केरु बि इख़्तिलाफ़ नथो करे सघे त फेडरल गवर्नमेंट एहसास प्रोग्राम जे थ्रू ग़रीबनि ताईं पैसा पुॼाया ऐं हक़दारनि खे पुॼाया। इन में इहो न आहे त कंहिं ॿिए वॾेरे वटि विया या ॿिए कंहिं वटि विया, पर जेके बिलो द पॉवर्टी लेवल आहे उन वटि विया। त इन लाइ असीं हिनखे चवंदासीं सुठे नमूने सां अगरि हलाए सघनि था त भले हलाइनि, पर आबादगारनि खे उन में ज़रूरु को न को, जेको हारी आहे असांजो मज़दूर आहे, उनखे को न को इन में रिलीफ मिलणु घुरिजे। छो जो हिन वक़्तु अगरि आबादगार खे आबादी जा पैसा न पिया मिलनि त इहो असरु वरी उनजे हारी मज़दूर उन ते वञे पियो। तंहिंजे करे उनखे सपोर्ट करण जी सख़्तु ज़रूरत आहे। ऐं सिंध गवर्नमेंट खे ख़ासि तौर ते इन ॻाल्हि जो अहसासु रखणु घुरिजे त तव्हांजो जेको हारी आहे, तव्हांजो बहिराड़ी जो जेको मज़दूर आहे, आबादगार आहे, उहो तव्हांजो वोटर बि आहे, उहो तव्हांजो सपोर्टर बि आहे। अगरि अॼु तव्हां उनखे हिन मुश्किल वक़्त में अकेलो छॾे ॾींदा, ठीकु आहे, दुकान बंदि रहिया, माण्हू सोचंदा उन्हनि जो नुक़सानु थियो, न, असां ज़रात त बंदि थी नथी सघे न त आसमान हेठि आहे, पर उनखे नुक़सानु ज़रूरु थियो आहे ऐं वॾो नुक़सानु थियो आहे। छो जो उन्हनि जी अजनास जेकी आहे उन्हनि मार्केट में वञणी हुई, जेके मार्केटूं बंदि पियूं हुयूं या जिन मार्केटनि जा एक्सेस बंदि हुआ, रोड रस्ता, त उन्हनि खे वॾो नुक़सानु थियो आहे जो अॼु ताईं थिए पियो। उनखे तव्हांखे कंहिं बि सूरत में रिलीफ ॾियणो आहे। हिन बजट में तव्हांखे बहितरीनु रिलीफ ज़रात लाइ अनाउंस करिणो आहे ताकी ज़रात पंहिंजे पेरनि ते बीहे ऐं असांजो मुल्क जेको आहे उहो खाद खुराक जे मामले में ख़ुदि कफ़ील रहे। असांजो बहिराड़ी जो माण्हू जेको 60 खां 70% डायरेक्टली या इनडायरेक्टली ज़रात सां वाबस्ता आहे, उनजी घटि में घटि एतिरी त तव्हां मदद करियो त हू पंहिंजे पेरनि ते बीहे, नुक़सान मां निकिरी वञे ताकी अॻी फसल पोखे सघे। अॻी फसल न पोखींदो तव्हांजे मुल्क में खाद खुराक जे खोट जा मसइला पैदा थींदा, जंहिंजे लाइ तव्हांखे ख़बर आहे त इंडिकेशन्स हिन वक़्तु ई अची चुकियूं आहिनि। ठीकु आहे। अच्छा, वफ़ाक़ी सरकार पंहिंजे इक़्तिसादी सर्वे में ॿुधायो त को बि जेको हदफ़ हुयो टैक्स उगाड़ी जो पूरो न थियो गुज़िरियल साल, जेको हाणे पुॼाणी साल आहे। मईशत खे 3,000 अरब जो नुक़सानु थियो ऐं हाणे 3 करोड़ माण्हुनि जो रोज़गार ख़तरे में आहे। त ज़रात जे हवाले सां केतिरो माण्हू मुतासिर थींदा जॉब जे हवाले सां, माना कमाई जे हवाले सां? बिल्कुलु साईं, ॾिसो न, मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त तव्हांजो ज़रात जो जेको माण्हू आहे उहो बि एक्चुअली त एम्प्लॉयड आहे न हुते, भले उहो आबादगार हुजे, उहो जो हारी हुजे या मज़दूर हुजे, उन मां ई कमाए पियो। जॾहिं उनजी फसल फिज़िबल न थींदी, हुनजी मार्केट में हुनखे प्राइस न मिलंदी, हुनजे लाइ इहे मसइला जेका हिन वक़्तु कोविड-19 खां पोइ हिन खां पोइ कोरोना खां पोइ जेके मसइला पैदा थिया आहिनि, या जेके लोकस जेको एॾो नुक़सानु करे पियो, माकड़ सॼे फसलुनि जो फसल खाई पियो वञे, त तव्हां मूंखे ॿुधायो त आबादगार वटि जॾहिं पैसो न बचंदो त इहो एम्प्लॉई आहे हुनजो, जेको पाकिस्तान में सभिनी खां वॾी एम्प्लॉयमेंट केरु ॾिए पियो, ज़रात ॾिए पई। तव्हांजे कंस्ट्रक्शन इंडस्ट्री खां वधीक ज़रात ॾिए पई। अगरि कंस्ट्रक्शन इंडस्ट्री खे तव्हां रिलीफ पैकेज ॾेई सघो था त पोइ ज़रात खे छो न? सभ खां वधीक एम्प्लॉयमेंट तव्हांजी उते आहे, तव्हां उनखे रिलीफ पैकेज ॾियो ताकी उते इहो सिस्टम हलंदो रहे, ज़रात जो फसल जे पुठियां फसल पोखजंदी रहे, न त वॾे में वॾी एम्प्लॉयमेंट थींदी। अगरि ज़रात तबाह थींदी ऐं हुन खां पोइ वॾे में वॾी ॻाल्हि इहा थींदी त तव्हांजे मुल्क में खाद खुराक जी खोट पैदा थींदी, जेका तव्हां बर्दाश्त नथा करे सघो। इहे त अमीर मुल्कनि जेके इम्पोर्ट करे पंहिंजे मुल्कनि खे खाराए सघंदा, असां वटि त डॉलर ई कोन्हे, असीं किथां खाराए सघंदासीं? तंहिंजे करे असांजो जेको सभ खां वॾो एडवांटेज आहे उहो ज़रात आहे। ज़रात खे तव्हां पेरनि ते बीहण ॾियो, उनखे नुक़सान मां कढो, उनखे जेतिरा नुक़सान थिया आहिनि उनजे लाइ रिलीफ पैकेजिस ॾियो, फेडरल गवर्नमेंट हुजे या सिंध गवर्नमेंट हुजे, वधि खां वधि ज़रात ते हिन वक़्तु तवजो ॾे ताकी हीउ मुल्क जेको आहे उहो पंहिंजे अॻु में कमंद में रिलीफ मिलिया, पर पैसा त शुगर मिलण वारा खाई विया। ॾिसो न, हाणे मुख़्तलिफ़ रिलीफ मिलनि था, एॾी वॾी तहक़ीक़ात थी, उन में निकितो छा? निकितो इहो त जेके अरबूं रुपया जेको खाधा आहिनि उहे त आबादगारनि जा आहिनि। आउं चवां थो त बाबा तव्हां जेकर इहे चोरी पकड़ी आहे, तव्हांखे चोरी उहा हथ अची वई आहे त मालिकनि ताईं पहुचायो न। असांजा प्रीमियम जा केतिरा अरब रुपया रहिया पिया आहिनि,
13 सालनि जा उहे असांखे ॾियारियो। असांजी जेकी कटौतियूं कयूं वियूं आहिनि शुगर मिलुनि जे तरफ़ां जेकियूं गैर कानूनी आहिनि उन्हनि खे वापसि ॾियारियो असांखे। जेके असांजा 12 रुपया ऐं 15 रुपया अञा ताईं मिलुनि वारनि ते रहियल आहिनि उहे असांखे वापसि ॾियारियो। त घटि में घटि तव्हां उन्हनि खां वसूली त करियो। बाक़ी स्कैंडल ठाहे छॾियोसीं चोर आहिनि। अरे बाबा चोरी पकड़ी अथव त चोरी असांखे वापसि ॾियारियो न। आबादगारनि खे उहे पैसा तव्हां वापसि ॾियारियो। सही। हाणे सिंध हुकूमत पंहिंजी बजट पेश कंदी, ज़राअत लाइ ज़ारा शयूं कर्ज़ बि ॾींदी ही ॾींदी, ॿियो छा थियणु घुरिजे? छा सलाह तव्हांजी तजवीज़ मोकिलियूं लॻे तजवीज़ तव्हां लिखत में मोकिलियूं सिंध हुकूमत खे? मुंहिंजी तजवीज़ अॼु बि इहा ई आहे त इमीडिएट रिलीफ ॾियो, उहो रिलीफ ॾियो जेको आबादगारनि खे डायरेक्ट फौरी पहुचे। पहिरियों नंबर ते इहो आहे त हर क़िस्म जा टैक्स फ़िलहाल माफ़ कया वञनि। उहो एग्रीकल्चर इनकम टैक्स हुजे, उहो आबियानो हुजे, कहिड़ो टैक्स जेको ज़राअत पेशा ते आहे उहो घटि में घटि 1 साल लाइ न त अॻी फ़सुल लाइ उनखे बिल्कुलु माफ़ कयो वञे, मुहमिल न कयो वञे। उनजी असांखे ज़रूरत कोन्हे, वरी वसूली कंदा वरी असीं किथां ॾींदासीं। असांखे माफ़ कयो वञे। असां तंहिंखे घटि में घटि असांखे सिंध गवर्नमेंट आहे इहा उमेदु आहे त सिंध गवर्नमेंट आबादगारनि लाइ एग्रीकल्चर रिलीफ पैकेज जो ऐलान कंदी, जंहिंमें असांखे पंजाब वांगुरु फसलुनि ते कैश रिलीफ मिले। भाण जी पंजाब में मिले थो? बिल्कुलु सही। पंजाब में तव्हांखे ख़बर आहे ऑयल सीड पोखण ते 5000 रुपया रिलीफ आहे। हाणे माना जो ॿिज ऐं पहिरीं 2 बोरियूं भाण जी या बोरी उहा त थी वई हुजी, सही, उन खां पोइ हुनखे पंहिंजो ख़र्चु करिणो आहे। त तव्हां अहिड़े तरीक़े जा असांखे आबादगारनि लाइ रिलीफ पैकेजिस ॾियो ताकी असां इन्हनि खे हिन वक़्तु तव्हांजी राइस पोखियल आहे जेकी पाकिस्तान जे राइस जी सभ खां वॾी एक्सपोर्ट असांजो एरी चांवर आहे जेको सिंध में पैदा थिए थो। तव्हांखे हुनखे रिलीफ ॾियो हींअर, हुन लाइ रिलीफ पैकेज जो ऐलान करियो। वण पोखिया पिया आहिनि तव्हां हुन लाइ रिलीफ पैकेज जो ऐलान करियो। आबादगारनि लाइ बाक़ी सिंध बैंक असांखे लोन ॾींदी, उहो असांखे मिलियो, असांखे ख़बर आहे। इहो असांखे कोन मिलंदो, इहो तव्हांखे ख़ाली सिंध बैंक खे प्रोमोट करिणो आहे या इहे रिलीफ इहे जेके पैसा आहिनि पंहिंजनि माण्हुनि खे ॾियणा आहिनि त उहो तव्हांजी मर्ज़ी आहे। पर हिन वक़्तु सिंध जेकर ॾिसे पई त पीपुल्स पार्टी ॾांसे पई, सिंध हुकूमत ॾांसे पई। आबादगार अगरि केॾा अखियूं खणियो वेठो आहे, नज़र हुनजी आहे त असांजी सम्झूं था त पीपुल्स पार्टी जी हुकूमत आहे सिंध गवर्नमेंट में, सिंध में, त उहा सिंध गवर्नमेंट असांखे रिलीफ ॾियणु घुरिजे। सिंध जो हक़ आहे इन्हनि आबादगारनि जो त सिंध गवर्नमेंट असांखे रिलीफ ॾिए त असीं कुझु न कुझु पंहिंजे पेरनि ते बीहूं। अगरि रिलीफ न ॾींदी त आबादगार तबाही बर्बाद थी वेंदो। ठीकु, यूसुफ़ानी साहिब तव्हांजी तमामु घणी महिरबानी। नाज़रीन, डॉक्टर ज़ुल्फ़िकार यूसुफ़ानी सिंध आबादगार बोर्ड जा सेक्रेटरी जनरल, सिंध जा नाले वारा आबादगार सां बजट जे हवाले सां ॻाल्हि ॿोल थी। वफ़ाक़ी बजट त सिंध जे माण्हुनि सां ख़ासि तौर सिंध जे आबादगारनि खे मायूस कयो आहे, छाकाणि जेके पैसा मुख़्तस कया पिया वञनि उन्हनि जी विचूर न आहे त कहिड़ा पैसा उन 52 अरब मां सिंध खे केतिरा मिलंदा, कीअं मिलंदा, ऐं उहो सिस्टम जेको आहे उनते आबादगार अदम एतमाद जो इज़हार कनि था। सिंध जे अंदरि जेको सिंध हुकूमत आहे उनखे बि आबादगारनि जे हवाले सां उनजो बि डिमांड आहे त ज़रई पैकेज जो ऐलान कयो वञे। उहो पैकेज अहिड़ो हुजे जेको आबादगारनि खे सौ सिधो मिले, को बि मिडिल मैन जो किरदारु न हुजे। उनखां पोइ सिंध जे आबादगारनि खे कोरोना जे वबाई दौर में ऐं माकड़ जे हमले वारे हिन सूरत हाल में को रिलीफ मिली सघे थो, न त इहा बजट बि सिर्फ़ु अंग खणण जो खेल हूंदी जंहिंमां आबादगारनि खे को बि रिलीफ मिली न सघंदो। पंहिंजो मेज़बान रऊफ़ चांडियो खे इजाज़त ॾींदा।